डॉक्टर आमिर लियाकत हुसैन जे जिस्म जा मुबैना एक्सरेज़ साम्हूं अची विया आहिनि, जिन में अहम इंकिशाफ़ कया विया आहिनि। सोशल मीडिया ते वायरल मुख़्तलिफ़ एक्सरेज़ ऐं वीडियोज़ में इहो इंकिशाफ़ कयो वियो आहे त आमिर लियाकत जे कुल्हे ऐं हथ जी हॾी भॻल हुई ऐं मथसि मुबैना तौर ते तशद्दुद कयो वियो हो। हिक वायरल वीडियो में दावा कई वई आहे त आमिर लियाकत हुसैन ते तशद्दुद कयो वियो हो। आमिर लियाकत हुसैन जे लाॾाणे खां पोइ पुलिस तरफ़ां संदसि घर सील कयो वियो आहे, जॾहिं त संदसि घर या मिल्कियत जो को दावेदार हेल ताईं साम्हूं न आयो आहे। पुलिस जो चवण हो त नादरा मां डेटा हासिल कई वई आहे ऐं हेल ताईं असुल वारसनि में संदसि पुट अहमद ऐं धीउ दुआ साम्हूं आया आहिनि। नादरा रिकॉर्ड में पहिरीं ज़ाल बुशरा ऐं ॿी ज़ाल तूबा जो तलाकनामो रिकॉर्ड ते आहे, जॾहिं त टीं ज़ाल दानिया जो तलाकनामो रजिस्टर्ड न आहे। दानिया बहावलपुर जी अदालत में खुला जी दरख़्वास्त ॾिनी हुई। खुला जी डिग्री ऐं तलाक फाइनल थियण खां पोइ रिकॉर्ड अपडेट थींदो। तलाक फाइनल न थियण ते दानिया बि वारिस जी दावा करे सघे थी। ॿिए पासे संदसि टीं ज़ाल दानिया खे सोशल मीडिया ते तनक़ीद जो निशानो बणायो पियो वञे, जॾहिं त हाणे संदसि हिमायत में बि आवाज़ उथी रहिया आहिनि। मशहूर फ़नकाराउनि यशमा गिल ऐं अरमीना ख़ान संदसि दिफ़ा में साम्हूं आयूं आहिनि। यशमा गिल इंस्टाग्राम स्टोरी में चयो त दानिया जे पोयां छो पिया आहियो, इन ई तनक़ीद जे करे हिक हयाती वई, हाणे ॿी हयाती खे ख़तरे में न विझो। अदाकारा चयो त समूरो हिसाब अल्लाह ते छॾियो, दानिया ग़लति कयो या सही, उन जो फ़ैसिलो अल्लाह खे करण ॾियो। हुन सवाल कयो त ॿियनि जी निजी ज़िंदगियुनि बाबति फ़ैसिला करण वारा असां केरु थींदा आहियूं। ॿिए पासे अरमीना ख़ान बि इंस्टाग्राम स्टोरी में हिक पोस्ट शेयर कई, जंहिं में लिखियलु हो त दानिया आमिर लियाकत खे मारियो आहे। हुन पोस्ट ते रदे अमल ॾिनो त अव्हां छा करे रहिया आहियो, आमिर लियाकत खां पोइ हाणे हिक नंढी उमिरि जी नारी खे तंग कयो वेंदो। हुन चयो त अव्हां आमिर लियाकत जे लाॾाणे मां कुझु नाहे सिखियो छा। यादि रहे त सोशल मीडिया ते दानिया खे आमिर लियाकत जे लाॾाणे जो ज़िम्मेवार करार ॾिनो पियो वञे, छो त हुन पंहिंजे मुड़ुस जूं वीडियोज़ लीक कयूं हुयूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।